नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त दारा हवाण मां ख़बर ॾींदार तो वर्ल्ड बैंक जे ताउन सां सिया पेप इदारे जे सहकार सां अरोड़े वाह मां हर एक नंबर निकिरंदड़ वाटर कोर्स सिया पेप इदारे पारां पका कराया विया। उन मौके ते सैयद बहादुर अली शाह बोतार लीमू खान मेतलो मोहम्मद यूसुफ कटोर ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असां वाटर जेको आहे वर्ल्ड बैंक सी पैप जे तरफ़ां महिरबानी असांखे ठाहे ॾिनो वाटर कोर्स ॾाढो तमामु बहितरीनु सां चवां जंहिंमें खाटी बाटी बि न आहे। ॿियो साल आहे खाटी बि न थी आहे जाकू ठाहे आहिनि साईं चवां साईं मुंहिंजा हीअ आहे असांजो वाटर कोर्स 3AR। हिन जे लाइ जीअं मूं अर्ज़ु कयो त पहिरियां जीअं 2.5 एकड़नि जो ॿिनि जो थिए पियो त 2.5 एकड़ हींअर कमु थिए पियो, जंहिंजे 2.5 एकड़ कमु पियो थियो हुनजो 3 खां 3.5 एकड़नि जो कमु पियो थिए। हीअ माशाअल्लाह थिया वारनि वर्ल्ड बैंक वारनि जे तरफ़ां सिंध गवर्नमेंट जे ताउन सां हीअ असांजे मथां महिरबानी थी आहे। हीअ वाटर कोर्स असांजो ठहियो आहे। वरी मां साॻी ॻाल्हि दोहराईंदुमि, साॻियो ई अर्ज़ु कंदुमि त जीअं बाक़ी जेको असांजी वाटर कोर्स रहियल आहे अञा 1200 मीटर रहियल आहे, उहा बि असांखे कंप्लीट कराए ॾियनि त महिरबानी थींदी। असां हिन वक़्तु पंहिंजो पल्टी माइनर ते तक़रीबन 10 खां 12 वाटर कोर्स पका करे चुका आहियूं। बक़ाया जेके वाटर आहे इंशाल्लाह उनजो कुझु DSO सेक्शन कराइनि ऐं हाणे पल्टी माइनर जी बंदी आहे। इंशाल्लाह जेको आहे सो बक़ाया वाटर कोर्स बि हिन साल पूरा करे वेंदासीं। बाक़ी जेके हिकु वक़्तु वाटर कोर्स रहियल बि आहे इंशाल्लाह हिन साल जून ताईं उहो बि क्लियर करे वठंदासीं। हीउ प्रोग्राम जेको आहे सो 80% गवर्नमेंट जो मटीरियल आहे ऐं 20% आबादकारनि जे सहकार सां पंहिंजो हले पियो प्रोग्राम। ऐं जेके वाटर कोर्स असां ठाहे आया आहियूं उन्हनि माण्हुनि खे बि अवेयरनेस ॾियो पिया त उनजी देखभाल कनि, उन्हनि जी प्रॉपर जेको आहे सॼी सेटिंग कनि ऐं बैक फिलिंग कनि त जीअं वाटर कोर्स जी उमिरि वधीक थिए। ऐं इंशाल्लाह जेको आहे सो पूरी कोशिशि कबी त माण्हुनि खे जेका पाणी जी पटरी मां किलत आहे उन्हनि मां जेको आहे सो जान छुटी वेंदी ऐं उनजो जेके आहे जंहिंजो 2 एकड़ ज़मीन आबाद थिए पई हाणे उनजी 4 एकड़ आबाद थिए थी, उनजी आमदनी में इज़ाफ़ो थींदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।